नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभोदेरो में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं सोभोदेरो थाणे जे हद ॻोठ ज़वार الياس मङणेजो ऐं ॻोठ गाही शेख जे रहवासिन मङणेजा बिरादरी ऐं शेख बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणी जे वारे तां थियल जहिड़े दौरान फायरिंग, कुआड़ियूं ऐं डंडा लॻण जे हिक ॿिए मथां हमले में मङणेजा बिरादरी जी मसमात शबाना क़तल ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया हुआ। शेख बिरादरी जी साहब शेख क़तल थी वियो ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया हुआ। अॼु सोभोदेरो थाणे ते फरियादी ज़मीर मङणेजो सैतो जी फरियाद ते क़तल ऐं ज़ख़्मियुनि जो केस 28 शेख बिरादरी जे माण्हुनि ते दाख़िल कयो। पुलिस 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। ॿिए तरफ़ फरियादी मीर शेख जी फरियाद ते मङणेजा बिरादरी जे 48 जवाबदारनि खिलाफ़ क़तल ऐं ज़ख़्मियुनि जो केस दाख़िल कयो आहे। 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राति DSP सोभोदेरो ऐं SHO सोभोदेरो जान मंगसी जी निगरानी में 8 थाणनि जी मोबाइल में पुलिस जी हिफ़ाज़त में ॿिन्ही धुरनि जे मक़तूलनि जी जनाज़े निमाज़ अदा करण खां पोइ पंहिंजनि क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले करे पुलिस वॾी नफ़री वाक़े वारे हंधि मुक़ररु करे पोइ रवानी थी वई आहे। DSP ऐं SHO सोभोदेरो जो चवणु आहे त हालात हाणे पुलिस जे कंट्रोल में आहिनि। हिन चयो त शेख ऐं मङणेजा बिरादरी जहिड़े वारे धुरनि जा ॻोठ हिक ॿिए जे साम्हूं आहिनि, जंहिं करे इम्कानी वाक़े ते कंट्रोल ते ज़ाब्तो रखण लाइ पुलिस मुकमल अमली तौर कदम खयां आहिनि। केस दाख़िल थी विया आहिनि। हाणे जांच पुलिस इंक्वायरी शुरू करे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।